नाज़िन जैकबाबाद में बेगारी केनाल में मच्छी मारण ते पैसा वसूल करण खिलाफ़ मुहाणन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। इन हवाले से तफ़सील ॾिसूं था हुज़ूर बख्श मुगेरी जी हिन रिपोर्ट में। जैकबाबाद जे सिंध मला फोरम पारां बेगारी केनाल ते कब्ज़ो करे मलाहन जे हक़नि ते धाड़ा हणण वारे अमल खिलाफ़ ज़िलाई सदर इल्ताफ़ मीरानी, अफ़ज़ल मीरानी, ज़ाहिद अली ऐं ॿियनि जे अॻवानी में शहीद अलाबश्क सूमरो पार्क खां एहतजाजी जुलूस कढियो वियो। मलाह ऐं मीरानी बिरादरियुनि जा माण्हू हथनि में मच्छियूं खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करे DC चौक ते पहुता। 50-60 साल को वठी असांजो अबे ॾाॾे जो कमु इहो आहे। हे जेके बि वॾेरा आहिनि असांखे चवनि था तव्हां पाणी ते ईंदो तव्हांखे मारींदासीं। असां इन जे करे सिंध गवर्नमेंट जज साहब जंहिं बि साहिब हैसियत अमीर के असांजो अपील आहे त असां ग़रीबनि जी पुठ भराई कई वञे। असां वञूं था मच्छी मारण, असांखे मारनि था। जेको तो असांजे मथां नाजाइज़ी करनि था पिया वॾेरा शाही जेको आहे आमिर खान भयो, जेके असांजा हक़ आहिनि नाजाइज़ी बि न आहे जाइज़ी आहिनि। असां वटि पंहिंजा लाइसेंस आहिनि जेके असांखे हुकूमत तरफ़ों असांखे मिलियल आहिनि। असां जेकॾहिं मच्छी न मारंदासीं असां छा कंदासीं, धाड़ा त न हणंदासीं। असांजो जेको हक़ आहे असांखे असांजो हक़ मिलियो वञे। जेके कब्ज़ा आहे असांजे मथां करनि था असांखे इहे कब्ज़ा हटाए ॾियनि। असां अपील था कयूं हुकूमत खे त असांजो ख़ुदा रा इन खां सवाइ ॿियो कोई जान न आहे। ऐं आमिर खान भयो जेको आहे नाजाइज़ी करे जेको असांखे रोके थो, धमकियूं ॾिए थो, बाबा मूंखे मंथली ॾियो, बाबा असां हिनखे मंथली ॾियूं या असां पंहिंजा बचाव पालियूं। असां सां ख़ुदा रा नाजाइज़ी आहे, इहे नाजाइज़ी कब्ज़ा हटाया वञनि। शिकारपुर ज़िले जो मीर आमिर खान भयो असांखे धमकाए रहियो आहे, असांखे मच्छी मारण नथो ॾिए पियो। ठीकु आहे न, असां वटि लेसननि खाता आहिनि, अबनि ॾाॾनि खां वठी असांजो हक़ आहे, असांखे महरूम कयो थो वञे। उन सां गॾु डॉक्टर अमन कोरी सुल्तानकोट जो आहे, डॉक्टर आहे पाण, उहो असांखां 7 लाख रुपया मंथली घुरे थो पियो। असां पंहिंजो पेट सफ़र गुज़र कयूं या 7 लाख मंथली भरे ॾियूं। असांजी जिदोजहद मरण घड़ी ताईं जेको आहे जारी रहंदी। मुतालबो आहे त उतां जारो पटायो वञे, गवर्नमेंट हुकूमत उन्हनि खे पटाए, उन्हनि वटि का शइ न आहे। असां खातनि वारा आहियूं। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हुज़ूर बख्श मुगेरी, धरती TV न्यूज़, जैकबाबाद।